बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाड सां गॾु आहियां हाकिम नसीरानी। नाज़रीन, अल्लाह ताला रमज़ान शरीफ़ खे तमामु वॾी फ़ज़ीलत बख़्शी आहे, छो त हीउ उहो महीनो आहे जंहिंमें इंसान जे गुनाहनि जी बख़्शिश थींदी आहे, इंसान जे नेकियुनि में इज़ाफ़ो थींदो आहे। हाणे इन महीने में तिलावत कलाम पाक, रोज़ो रखणु, निमाज़ूं पढ़णु, नफ़िल पढ़णु, तरावी पढ़णु साण गॾोगॾु जेकॾहिं ज़िक्र मुस्तफ़ा थी वञे त इन जो रंग ई दुबालो थी वेंदो आहे। सो अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हिकु अहिड़ी नौजवान नात ख़्वां खे मदऊ कयो आहे जेको न सिर्फ़ु नात ख़्वां आहे पर उन सां गॾोगॾु हिकिड़ो सुहिणो बहितरीनु शाइर बि आहे, साईं निज़ाकत रज़ा निज़ाकत साहिबु। साईं जन खे मां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी सर, मां मुंहिंजो थोराइतो आहियां जो तव्हां असांखे इन लाइक़ु सम्झो ऐं असांखे दरिया न्यूज़ जे लाड प्रोग्राम में सॾायो ऐं नात पढ़ण जो मौक़ो ॾिनो। महिरबानी। ही तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। नाज़रीन, नौजवान शाइर नात ख़्वां साईं निज़ाकत रज़ा निज़ाकत चन्ना साहिबु असांजे कश्मीर जो सरमायो, ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक। साईं, मां तव्हांजे इंतज़ार जे घड़ियुनि खे तूल नथो ॾियां। मां साईं खां इहा ई कोशिशि मुंहिंजी हूंदी त तव्हांखे जेतिरियूं थी सघनि ख़ूबसूरत नातूं टाइम खे मद्देनज़र रखी करे ॿुधाए सघां। साईं, तव्हां असांखे पहिरीं नात कहिड़ी ॿुधायो था मुंहिंजे नाज़रीन खे? साईं, असां हज़ूर पाक जी शान में क़सीदो पढ़ंदासीं, नात पढ़ंदासीं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। उनखां पोइ इंशाअल्लाह बिस्मिल्लाह इंशाअल्लाह। सल्लल्लाहु सल्लल्लाहु या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या नबी अल्लाह या रसूल अल्लाह सल्लु अलैहि वालैहि बलगल उला बे कमालही कशफा दुजा बे जमालही हसना जमीओ खिसालही सल्लु अलैहि वालैहि। ज़मीन नबी की ज़माना नबी का ये सारी खुदाई ख़ज़ाना नबी का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। न भूलेगा तेरी सदा को ज़माना उतर कर फलक से ज़मी पर वो आना। वो मक्के की गलियों में खून में नहाना, वो वज़्न रिसालत उठाना नबी का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सलाम उन पे जो है ज़माने पे साया कि उनमें खुदा ने है खुद को बसाया। हुसैन व हसन हो अली हो के ज़हरा नबी की तरह है घराना नबी का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खुदा जिसे देखे नबी वो बसारत सुने जिसे खालिक नबी वो समात। खुदा की मशीयत नबी की मशीयत खुदा का इरादा इरादा नबी का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वो बंदों को अपने खुदा से मिला कर सलीका हमें बंदगी का सिखा कर। जो थे दरमिया उन बुतों को हटा कर
खुदा का ही सजदा कराना नबी का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जज़ाकल्ला। नाज़रीन, अल्लाह जे नबी इंसाननि जे लाइ जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं उहे कंहिंखां गुझियूं न आहिनि। मके जूं गलियूं इन ॻाल्हि जूं गवाह आहिनि, जॾहिं खेनि पथर हया विया तॾहिं बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाननि जे लाइ दुआऊं घुरंदा त या अल्लाह इन्हनि खे अक़ल ॾे त इहे मूंखे सुञाणनि ऐं तुंहिंजी रबूबियत खे क़बूलु कनि ऐं तुंहिंजी वाधानीअ ते यकीन रखनि। इन सां गॾु असांखे ॾींदा इजाज़त, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में ॿिए कंहिं महिमान सां गॾु तव्हां सां हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं अल्लाह भाई।